ونؤمن به ونتوكل عليه أما بعد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم وَلَقَدْ كَتَبْنَا فِي الزَّبُورِ مِنْ بَعْدِ الذِّكْرِ أَنَّ الْأَرْضَ يَرِثُهَا مِنْ عِبَادِيَ الصَّالِحِينَ صدق الله مولانا العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين मेरे प्यारे दोस्तों बुजुर्गों भाइयों अजो को ही महफिल ही इज्तिमा आशिकन जो इज्तिमा वा करमिन जो ककरवा जो मेहड़ में वसे अजो को ही इज्तिमा सुने दिलबर साईं जी मेहनत जो दुनिया के बुधाए पियो त न सिर्फ जो काफिलो करमपुर मातली में होयो उन्हें ताई महदूद नाहे रहो बल्कि इहो कराची खां थींदे घोटकी ताई घोटकी खां थींदे कश्मीर जैकबाद घुमंदे 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 करमपुर मोरो अचे मेहड़ के इदारा किथे प्या हलन के इदारा किथे प्या हलन बुजुर्ग आलिम सूफी मुत्तकी अल्हम्दुलिल्लाह सजी सिंध में खोड़ हन पर जेको रहमत जो ककर पीर मिठे जो फैज़ इन जवान लेढ़ायो अल्लाह जी इज्जत जो कसम मां तकरीर मुझो तकरीर तो उन जगह ते कभी जिते दिलबर साईं न हिते त पंहिंजे पीर जो शान बुधायो दोस्ताने मोहतरम मुझे मुर्शिद के जडे पंहिंजी मसनद ते सोने महबूब इलाही बेहारियो उहो ॾींहुं अॼु ॾींहुं संदन जी सॼी ज़िंदगी जॾहिं खां साईं मसनद मोहब्बत ते वेठा आहिनि उन ॾींहुं खां अॼु ॾींहुं ताईं संदन जी तक़रीबन ज़िंदगी गाॾीअ जी पुठी जहाज़ जी पुठी ते साईं जन केॾी महिल अरबुस्तान जा सहरा था लताड़नि केॾी महिल श्रीलंका जा सावक वारा पहाड़ था ॾेखारनि केॾी महिल कश्मीर जी वादियुनि में था मुस्तफ़ा जो नारो बुलंद कनि केॾी महिल दुबई जे रेगिस्ताननि में इश्क मुस्तफ़ा जी महफ़िल था मल्हाइनि वरी जे था वेहनि त कलम खे अहिड़ो था हलाइनि अहिड़ो था कलम खे हलाइनि जो आलिम बि आहिनि सिंध सॼीअ जा बुज़ुर्ग बि आहिनि सॼी सिंध जा मुंहिंजे अखियुनि जा नूर पर जहिड़ो कलम सां मुंहिंजे पीर मल्हायो अहिड़ो अॼु ॾींहुं ताईं न के आलिम मल्हायो न के पीर मल्हायो अॼु हे आस्तानो दुनिया वारनि खे ॿुधाए पियो त दुनिया वारो सुहिणे पीर मिठे जो जेको फैज़ आहे जेको पीर मिठे खां हलियो आहे अॼु हलंदे हलंदे सुभान अल्लाह उन्हें फैज़ जो हिकड़ो ककर मेहड़ में भी वसे सिर्फ वड्डा इदारा जे कने ॾिसजनि त 11 इदारा आहिनि जिते अल्हम्दुलिल्लाह कम शुरू आहे तव्हांखे यादि हुजे या न हुजे 3 या 4 साल पहिरीं हिन कम जो इफ्तिताह 15 शबान ते मुंहिंजे पीर कयो 4-5 सालनि में 11 इदारा ठही चुका है इब्तिदाए इश्क है रोता है क्या आगे आगे देखो होता है क्या अक्का सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुझे पीर मुझे हादी रहबर कलम लिखियो मेहरान जुमोजू साईं जन कलम पिया लिखनि सिंध जे मथां जेको 21 जिल्दनि में आहे मदीने वारे मीर खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके बि आलिम सिंध जा थिया सिंध जूं जेके शयूं थियूं सिंध जी जेका सकाफ़त आहे हर शइ मुंहिंजे पीर लिखी आहे इंशाअल्लाह ताला जेॾी महिल ईंदो त सिंधी जिथे बि वेंदो त ॻाढो ऊचो करे ॻाल्हाईंदो त मां सिंधी आहियां
चओ न सुभान अल्लाह। जेडी मल मुझे पीर कलम के खयो कलम जी तारीख जो वठी लिखन अल कलम सुबह जो खोले किताब पढ़ जाए तो कलम वारन के भी खबर कोने तो कलम केस ताई हलियो आ किथा शुरू थियो। हे मुझे पीर जो सिंध जे मथा एहसान वा जे सिंधी कौम के एड़ा अनमोल तोहफा देना है। हिन वक्त जो मोहम्मद हाशिम ॾिसणो तई त मुझो पीर सुभान अल्लाह। वरी जे अच माण्हुनि खे सुधारण ते हे दाढ़ियूं हे पटका जिथे पीउ जो चवण माण्हू नथा वठनि अब्बे जो चवण नथा वठनि अम्मा जो चवण नथा वठनि उहा अख जेका जंहिंमें अदब न आहे हया न आहे मुंहिंजे पीर जी महफ़िल थींदी आहे उन अख मां मोहब्बत जा लुड़क वहंदा आहिनि। सुभान अल्लाह। मुझे पीर मुझे हादी रहबर ये गाल इन करे तो बुधाया तो स्टेज आलिमन सा भरी पया मता को चवे त पंजे पीर के पंजे मुर्शिद के तो पगाए न जेको हक आ पंजे आलिमन बुजुर्गन के बुधायण चाया तो न सिर्फ बेन कम कयो आ पर हिन दरगाह दीन सा मल्हाए देखारे जे इश्क जी गाल कजे मोहब्बत जी गाल कजे त तू ॾिसंदे झर झंग में थर हलियो वञ कश्मीर हलियो वञ भोजपुर हलियो वञ तू कश्मीर जे जंगलन में हलियो वञ बलोचिस्तान जे जबलन में हलियो वञ उते तो के नेक एड़ा माण्हू मिलंदा जे के हिन दरस खां पढ़ी उते राजन के सुधारन। सुभान अल्लाह। पुत्र अल्लाह जे वलियन जे ला रब्बे कायनात फरमायो वलकद कतबना फिल ज़बूर अल्लाह तबारक व तआला ज़बूर में भी लिखियो कुरान में भी लिखई त हिन ज़मीन जा मालिक हिन ज़मीन जा मुख्तार हिन ज़मीन जा वाली वारिस जे कदे आहिन त मुंहिंजा प्यारा अल्लाह वारा। सुभान अल्लाह। पुट अज हिकड़ो मानू पंहिंजो घर सोलो नथो खाराए सके घर सोलो नथो खाराए सके सुबह जो अच जाए दिलबराबाद सुबह जो अच जाए हिन आस्थाने ते 100-150 मदरसा तालिब 100-150 हिते 100-150 दिलबराबाद में 100-150 सालेहाबाद में 100-150 मातली शरीफ में 100-150 और घोटकी करमाबाद शरीफ में हेतरा बच्चा बिना पैसन बिना पघार जे कने पढ़ाया तो है एड़ी का वेलफेयर देखारियो एड़ी का एनजीओस देखारियो जे हेरो कम कयो हुजे जो बिना पैसे बिना डोकड़ माण्हुनि जे बच्चन के जोरी वठी बच्चा पढ़ाए स्कूल पढ़ाए मदरसो पढ़ाए। जेनी मल बच्चा वञन त अब्बे अम्मा जी अखियुनि जा ठार बणजी वञनि। अल्लाह तबारक व तआला हिन जवान जी इज्जत जी तौफीक अता फरमाए हिन जवान का पिराइण जी तौफीक अता फरमाए। मूं जेको चयो अल्लाह तबारक व तआला उन ते अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे हिन जवान जो कदर